नाज़रीन, सकरन में हमदर्द ऑर्गेनाइजेशन पारां सालियाने राशन विरहाइण वारी तकरीब हमदर्द हाउस ते मुनक़द कई वई, जंहिंमें हमदर्द जे बानीकार गुल मोहम्मद रेंदई हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई 100 मुस्ते खानदाननि में राशन बैग विरहाया। उन हवाले सां ॾिसो था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। हर साल जियां हिन साल भी हाजी गुलाम नबी रिंद डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां अॼु हमदर्द हाउस से गरीब मुस्तहक माण्हुनि में राशन विरहायो पियो वञे। अचो त हिते पुछूं त वधीक ई छा था ॿुधाइनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हर साल वांगुरु हिन साल भी हमदर्द ऑर्गेनाइजेशन के तरफां गरीबन में मिस्किनन में राशन विरहायो वियो। अज भी असां मुख़्तलिफ़ इदारनि खां, ये न कि असां पाण लिस्ट ठाही, मुख़्तलिफ़ NGOs खां, मुख़्तलिफ़ समाजी इदारनि खां, मुख़्तलिफ़ मीडिया के दोस्तन खां लिस्टूं वरितियूं ऐं उन्हनि में पूरी तरीक़े सां हर शइ बींदे अटे खां वठी माचिस ताईं पैकेट्स ठाहिया, उहे असां ग़रीबनि में अॼु विरहाया। अल्लाह क़बूल फरमाए। हिन वक़्तु जेका मुल्क जी जेका मुआशी हालत आहे या ख़ासि करे सिंध में जेका गुरबत आहे, इन में मुंहिंजो साहिब हैसियत जेके माण्हू अफोर्ड करे था सघनि, उन्हनि सभिनि खे अपील आहे त महिरबानी करे ग़रीबनि जी मदद कनि, ग़रीबनि खे राशन ॾियनि, ग़रीबनि खे वधि में वधि उन्हनि जो ख़्यालु कनि। इंशाअल्लाह ईद ते असां वरी ग़रीबनि में इन्हनि ई मिस्किननि ॿियनि में वरी ईद जा कपिड़ा ऐं उन सां गॾिजी ईद मल्हाईंदासीं। रहमान रहीम। अॼु भलारे महीने बाबरकत महीने में अॼु जेका गुल मोहम्मद रिंद साहब हमदर्द ऑर्गेनाइजेशन जेका डेवलपमेंट पंहिंजे वाल साहब जे नाले हाजी गुलाम नबी रिंद साहब जे नाले जेका हर साल कंदो आहे, मां सम्झां थो त असां सकरन वासियुनि गरीब मिस्किननि जो हमदर्द गुल मोहम्मद रिंद साहब आहे, जेको इन जगह ते त अगरि जेकॾहिं सरमायादार सिंध में जेके बि रहनि था या हिन इलाइक़े में रहनि था, मां सम्झां थो अगरि अहिड़ी ख़ैरात कंदा रहनि त मां सम्झां थो हिन मुल्क हिन सकरन शहर में को ग़रीब न रहे। साहब जो जेको बहितरीन कदम आहे, हर साल वांगुरु हिन साल बि साईं राशन जा 100 कटा ॾिना आहिनि 100 माण्हुनि खे, जेके हिकिड़ा तमामु ग़रीब ऐं बेरोज़गार आहिनि, जेके हिन जा हक़दार बि आहिनि। ऐं हिकिड़ो हमदर्द जे तरफ़ां तमामु बहितरीन कदम आहे। ख़बर आहे त अॼु असांजो मोहतरम जनाब गुल मोहम्मद रिंद साहब जेको हमदर्द आयोजन जेको बानी आहे, जंहिं अॼु रोज़ा इफ्तार पार्टी ग़रीबनि खे कराई।